लीला महारानी लीला छा तू बुधी पई? हाँ सालन खां बुधा पई तोखे इहो ई ॿुधाइण आयो आही न त मूंखे अञा इंतज़ार करणो आहे। केतिरी सदियूं गुज़री वयूं आहिनि मूंखे न मुंहिंजे इंतज़ार जो अंत थो अचे ऐं नई वरी मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थी थिए। ही यार में बरज़ख आहे, हिते रूह रहंदा आहिनि, हिते इंतज़ार ई आहे न ख़त्म थींदड़ इंतज़ार। पर राणी तुंहिंजो इहो इंतज़ार हाणे ख़त्म पियो थिए। मुंहिंजो इंतज़ार मुंहिंजी हिक ख़्वाहिश सां जुड़ियल आहे। उनजो छा थियो? उहा ख़्वाहिश जेका तूं सदियूं साल पहिरीं कई हुई त हिक भेरो तोखे राजा जनेसर सां मिलायो वञे त तूं मिली करे खेसि पंहिंजी ग़लती जी माफ़ी घुरी सघी। हाँ उनजो छा थियो? उन तां तोखे हथु खणणो पवंदो। इन जी जाइ ते तुंहिंजी ॿी का बि ख़्वाहिश पूरी कई वेंदी तुंहिंजो सब्र ऐं तुंहिंजो इंतज़ार ॾिसंदे। न मूंखे सिर्फ़ राजा जनेसर सां मिलणो आहे ऐं बसि पहुचाइणो आहे। मुंहिंजी का व्यास न आहे। पोइ तोखे अञा इंतज़ार करणो पवंदो। शायदि पोइ तुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी थी वञे। मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थियण खां आउं इंतज़ार कंदी रहंदसि। कल हिकु नौजवान ख़ुदकुशी कई आहे। पर छो? वो तूं हुन खां पुछजांइ। आउं कीअं पुछंदसि? अगर तोखे एतराज़ न हुजे त वो कुछ वक्त तोसां गॾु हिते रहंदो। मूंखे कहिड़ो एतराज़? ही कहिड़ो मुंहिंजो महल आहे। बस कुछ वक्त। हाँ जबरदस्त माण्हू त हर भर मौत खां निगारनि था। हिते त पुरसुकून माहौल लॻो पियो आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि हिते त ज़ाल बि कोन्हे। ज़ालम आहिनि कस्तो है छा? तूं केरु आहीं? आउं लीला। लीला? किथे तूं भूल त नहीं? आउं तोखे पूर पई लॻां। न लॻी त कोन पई पर आउं बि तो जहिड़ा इंसान आहियां सदियुनि खां इंतज़ार में। सदियुनि खां? हाँ तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आज़ाद आहे पर सिर्फ़ नाले जो। सोचो हुयमि त मौत खां पोइ आज़ादी मिलंदी पर हाणे लॻे नथो। हिते तूं बिल्कुलु आज़ाद आहीं पंहिंजे नाले जी। तोखे को कम को फिक्र कोन्हे सिवाय इंतज़ार जे। इंतज़ार? न मूंखे कंहिंजो बि इंतज़ार नाहे। आउं हिते सुकून सां रहणु चाहियां थो। इन लाइ तो पंहिंजो अंत आंदो ऐं ख़ुदकुशी कई। ओ पर इहा ख़बर तोखे कीअं पई? आउं हिते घणे वक़्त खां रहां पई न इन लाइ मुंहिंजा तालुकात थी विया आहिनि। वाओ ज़बरदस्त मतलब त हिते बि PR। ॾिस माई आउं ज़माने जे खपनि मां अॻे बेज़ार आहियां। कुझु ॾींहं निंड करणु चाहियां थो पोइ तोखे ॿुधाईंदुसि। हिते निंड न ईंदी आहे। छा मतलब निंड न ईंदी आहे? हाँ निंड बुख आराम ये सब दुनिया जी शयूं आहिनि। हिते त सिर्फ़ अणपूरियूं हसरतूं अचनि थियूं। तूं ॿुधायो न तूं ख़ुदकुशी छो कई? रूबीअ जे करे। तुंहिंजी ज़ाल न? मुंहिंजी ज़ाल उन छा कयो? उन तमामु वॾी ग़लती कई हुई। कहिड़ी ग़लती? मूं प्रॉपर्टी वरिती हुई। प्रॉपर्टी? प्रॉपर्टी प्लाट छा? जेते घर अड़बो आहे। ज़मीन?
हाँ ज़मीन उहा ज़मीन मूं हुन जे नाले ते हुन मूंखे ॿुधाए बिना विकिणी छॾी करोड़नि जी प्रॉपर्टी में पंहिंजी बेवकूफ़ी जे करे नुक़सान मिली छॾी पोइ छा थियो? ओ मैडम शायदि तव्हांखे ख़बर नाहे त प्रॉपर्टी जी अहमियत छा आहे अॼु जे दौर में केतिरे कम जी आहे मुंहिंजे कहिड़े कम जी थी? उहा दौलत जिनजे करे तो पंहिंजी ज़िंदगी ख़तम कई असांजी प्यार कंदड़ ज़ाल खे ॾोहारी बणाए छॾियो उहा तुंहिंजे कहिड़े कम जी थी? पर हू मूंखे ॿुधाए त हा ठीकु आहे हुन खां ग़लती थी पर तोखे हुनखे माफ़ करणु खपंदो हो अम्मी वटि सॼो ॾींहुं ग़लति हूंदा आहियो औरत जी कल ग़लती खे माफ़ छो न करे सघंदा आहियो? पर हाणे तूं ॿुधा हाणे छा कयां? पछतावा मुंहुं जिया तव्हां बि का ग़लती कई हुई छा? हाँ कहिड़ी मूंखे ॿुधाए आऊं देवलकोट जे महाराजा चनेसर जी ज़ाल महाराणी लीला आहियां मुंहिंजी कहाणी हिकु दर्द जो दास्तान आहे ये कहानी उन ॾींहुं शुरू थिए थी जंहिं ॾींहुं उन लखपत जे राजा कंगार जी धीअ कौरो खे चनेसर जी सूह जी ख़बर पई ऐं हिकु ॾींहुं Okay.
छागा लाया रानी मुर्गी तू उदास क्यों छापे छू कौनो वरी नओं घोट कयो वेठी आहे वरी कहिड़ो हुन कयो छा घुरिजे घर ज़बर त जाम हींअर संदसि वटि माया नाहे पोइ कहिड़ो हुन कयो मूंखे ॿुधाए थो सघे हींअर संदसि वटि महाराजा चनेसर आहे महाराजा जनेसर आऊं समझी न सघुसि हाँ हुआ चवे थी त आऊं शादी कंदसि त सिर्फ़ महाराजा चनेसर सां न त कंहिंसां बि न केरु सम्झाए न छोकिरीअ खे हर ॻाल्हि में ज़िद हर ॻाल्हि में होड़ पर हुनखे महाराजा चनेसर बाबति कंहिं ॿुधायो ज़ाहिर आहे राजा जी हाक त हर हंधु पई हले हुन ॿोॾ ते हुनजे वरिती हूंदी पर हूअं बि छा चलियो अव्हां सां ॻाल्हि कंदसि तव्हां बि ॾमरजी पवंदा न तूं ॿुधाए सघी असल में ॻाल्हि इहा आहे त कौरो असांजी गुलनि जहिड़ी शहज़ादी ऐं छा उपमाली संदसि मंग शक्ल सूरत खां वठी विद्या ऐं ज्ञान में कौरो जो मट थोरे ई आहे ऐं जेकर हुन इहा फ़र्ज़ ज़ाहिर कई आहे जंहिंमें इन ख़ुशी में न उणाई कहिड़ी राणी मुर्गी तोखे ख़बर आहे त उत्मादी असांजी मित्र जो पुटु आहे ऐं मुंहिंजी हुनखे ज़बान ॾिनल आहे मां पंहिंजी ज़बान त कीअं थो फिरी सघां अव्हां कौरो जो संग उत्मादी खे इन लाइ न ॾिनो जो हू अमांजे मित्र जो पुटु आहे छा मतिलबु आहे तुंहिंजो मतलब चङी तरह सम्झो था राजा भंगार अव्हां उत्मादी खे कौरो जो संग इन लाइ ॾिनो हो छो जे बदले में अव्हां खे उत्मादी खे ॾिठो जागीर में घर घुरियो राणी मुर्गी कावड़ न कयो राजा ऐं महाराजा हिननि जा मालिक हुजण जे बावजूद बि पंहिंजी लोभ ऐं लालच जा गुलाम हूंदा आहिनि कौरो पंहिंजी अकेली धीउ आहे धन दौलत जी लोभ में हुनजो जीवन न उजाड़ियो त सुठो थींदो राजा चनेसर सां माइटी आहे त वॾे मान जी ॻाल्हि हा पर हिकिड़ो मसइलो आहे राजा पढ़ियल आहे इहो को मसइलो न आहे राजा पढ़ियल आहे आउं त हीअ सोचां त आउं नियापो कंदुसि त इन में मुंहिंजी को ॿियो तरीक़ो सोचियो सौदागर थी वञे ऐं उते पहुचण खां पोइ कंहिं नमूने सां राजा ताईं इहो संदेश पहुचाइजे इहो ठीकु आहे पर तूं आहे कौरू सौदागर बणिजी आउं न ठीकु आहे आउं ऐं कौरो वञूं था देवलकोट राजा चनेसर सां कौरो जो संग करणु ठीकु आहे वञण जी तयारी कयो